हाणे अहिड़ो को वाक़ियो थी पवे ऐं अव्हां खे को मुला ॿुधाए त बाबा हिन ख़ुदकुशी कई आहे, हिन जो जनाज़ो न पढ़ो, ऐं अव्हां हुनखे पूरे आया हो। हाणे छा कबो? इन जे बारे में महबूबन करीम जी शरीयत पाक जा ॿ हुकुम आहिनि। पहिरों हुकुम इहो आहे त जेकॾहिं सर्दीअ जी मौसम आहे, सियारे जी मौसम में दफ़न थियो आहे त हुन जे क़ब्र जे मथां 3 ॾींहं 3 रातिनि जे मुफ़ासिले ताईं निमाज़ पढ़णु जाइज़ आहे। दफ़न थियण खां बि पोइ 3 ॾिहाड़ा भली गुज़री वञनि, 3 रातियूं भली गुज़री वञनि, त बि हुन जे क़ब्र ते वञिजे ऐं बाक़ाइदे क़ब्र जे मथां बीही जनाज़े जी निमाज़ पढ़िजे। जीअं आम तरह सां अॻियां पेशमाम बीहारे कतारूं ठाहे निमाज़ पढ़बी आहे, नबी करीम जी ज़ात बाबरकात जी शरीयत असांखे ॿुधायो त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ग़लतीअ सां भुल में को माण्हू दफ़न थी वियो आहे ऐं जनाज़ो तव्हां न पढ़ायो आहे, न पढ़ियो आहे, त हाणे सियारे जी मौसम में हुन जे क़ब्र ते 3 ॾींहं 3 रातियूं निमाज़ पढ़ी सघिजे थी ऐं पढ़िजे। पर जेकॾहिं गर्मी जी मुंद आहे ऐं माण्हू खे दफ़न कयो वियो आहे त इन जे लाइ किताबनि लिखियो आहे त 1 ॾींहुं ऐं 1 राति माना 8 पहरनि ताईं उन जे क़ब्र जे मथां क़ब्रिस्तान में जनाज़े जी निमाज़ पढ़ी वेंदी। इन में हिकमत कहिड़ी आहे? उहा हिकमत ही आहे त इंसान जो जिस्म गर्मीअ जी मौसम में 8 पहरनि में फाटी पवंदो आहे, सर्दीअ जी मौसम में क़ब्र जे अंदरि 3 ॾींहं 3 रातिनि खां बाद में सुजी फाटंदो आहे। मैयत जे लाइ शर्त आहे त जनाज़ो हुन ते पढ़बो पाक जिस्म जी हालत में। गुस्ल इन जे करे ॾिनो वेंदो आहे त हुन जे जिस्म खे पाक बनायो वञे।